बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिन वीडियो में असी सेठ बाबत पढ़ंदासीं। जॉर्ज कैंटर एक पहिरियों रियाज़ीदान हुयो जंहिं 19वीं सदी में सेठ जो तस्वुर ॾिनो। सेठ चिटनि ऐं वाज़े बयानु कयल शयुनि जो मेल हूंदो आहे। वाज़े बयानु कयल हिकु इस्तिलाह आहे जंहिंजी माना आहे त सेठ खे का ख़ासि ख़ासियत हुजे। जॾहिं त इस्तिलाह चिटनि जो मतिलबु आहे त धारदार शयूं, यानी सेठ में धारदार शयूं हुजनि। मिसाल जी ॻाल्हि, तव्हांजे स्कूल जे 6वीं क्लास जे शागिर्दनि जो सेठ, इहो बिल्कुलु हिकु सेठ आहे। छो जो करे असांखे इहो वाज़े बयानु कयल आहे त कहिड़े क्लास जा शागिर्द, अगरि हिते ख़ाली चया त कंहिं स्कूल जा शागिर्द, इहो सेठ न थिया। वणंदड़ किताबनि जो सेठ, इहो सेठ न आहे। छो जो करे वणंदड़ किताब कंहिं लाइ को वणंदड़ थी सघे थो, कंहिं लाइ को वणंदड़ थी सघे थो, तंहिं करे इहो सेठ न आहे। इहो असांखे वाज़े बयानु कयल न आहे। पोइ आहे असां वटि ॿियो मिसाल आहे त हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि जो सेठ। त इहे धारदार चिटा आहिनि, यानी अलॻि अलॻि, हर ॾींहं खां अलॻि थींदो आहे, तिन करे इहो बि सेठ आहे। अगरचे रांदीगरनि जो सेठ, त इहो सेठ नथो थी सघे। छो जो करे ख़बर न आहे असांखे, वाज़े न आहे बयानु कयल त कहिड़े रांदीगरनि जो सेठ। अगरि असांखे चए हॉकी या क्रिकेट या ॿी कंहिं रांदि जे रांदीगरनि जो सेठ, त पोइ इहो सेठ थींदो। छो जो करे असांखे वाज़े बयानु कयल आहे। अगरि चए किताबनि जो सेठ, त इहो बि असां वटि सेठ न आहे। छो जो करे वाज़े बयानु कयल न आहे त कहिड़े क्लास जे किताबनि जो सेठ, कहिड़नि किताबनि जो सेठ। अगरि चए त क्लास 6 जे रियाज़ीअ जे किताबनि जो सेठ, त इहो सेठ थींदो। छो जो करे हिते वाज़े बयानु कयल आहे त फलाणे क्लास जे फलाणे मज़मून जे किताबनि जो सेठ, त इन करे इहो सेठ थींदो। यानी जंहिंमें चिटियूं शयूं हुजनि, धारदार, हिकु जहिड़ियूं न हुजनि, त उहो असांजो सेठ थींदो। अगरि जंहिंमें हिकु क़िस्म जी शयूं हूंदियूं त उहो सेठ न थींदो। धारदार चिटियूं शयूं हुजनि, वाज़े बयानु कयल हुजे, त उहो ई असांजो सेठ थींदो आहे।